अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भरी कार आवां हैं मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। नौशहर फिरोज़ में डिप्टी कमिश्नरनि जी अॻवानी में थींदड़ इंटरव्यू कैंसिल न करण, सिंध हुकूमत पारां ठाहियल कमेटी में इंजीनियरनि खे शामिल न करण, मेरिट जी लताड़ कंदे गैर कानूनी ऐं सियासी भर्तियुनि खिलाफ़ ॿिए ॾींहुं बि आल सिंध एरीगेशन ट्रेड यूनियन सिंध जे सॾ ते स्कार्फ एरीगेशन मुलाज़मनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जी अॻवानी आल सिंध एरीगेशन ट्रेड यूनियन्स फेडरेशन जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी इक़बाल अहमद ताड़े, ख़ादिम हुसैन मरी, अली नवाज़ सोलंकी, मोहम्मद ख़ान मशहूरी, फ़कीर मोहम्मद ऐं ॿियनि कई। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर एम ज़फ़र तगर जी ख़बर मूजिब अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध हुकूमत ताज़ो एरीगेशन खाते समेत मुख़्तलिफ़ खातनि में 1 ग्रेड खां 4 ग्रेड जे मुलाज़मनि जी भर्तियुनि लाइ दरख़्वास्तूं वसूल कयूं हुयूं, जॾहिं त इन भर्तियुनि लाइ वॉक ऑन इंटरव्यू जो शेड्यूल पिणु जारी कयो वियो हो। सिंध हुकूमत तरफ़ां इंटरव्यूज़ वठण लाइ जेका कमेटी जोड़ी वई आहे, उन में लाॻापियल इंजीनियर ऐं ऑफिसरनि खे शामिल करण बजाए डिप्टी कमिश्नर, असिस्टेंट कमिश्नर ऐं असिस्टेंट मुख़्तियारकार खे शामिल कयो वियो आहे, जेका वॾी ज़्यादती आहे। अॻवाननि बिलावल भुट्टो ज़रदारी समेत सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त डिप्टी कमिश्नरनि जी निगरानी में थींदड़ गैर कानूनी इंटरव्यू कॉल कैंसिल करे इंजीनियरनि खे कमेटी में शामिल कयो वञे, ॿी सूरत में गैर कानूनी भर्तियुनि खिलाफ़ एहतिजाज जारी रहंदो। वधीक ख़बरुनि जी अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।